वज़ीर अचानक कराची शहर के दौरे ते निकरी पियो। रसाला पुलिस स्टेशन बाद DC क्यामाड़ी जी ऑफिस आमद थी आहे। वॾे वज़ीर मादल इशाद जो रसाला थाणे ते में ड्यूटी ते मुक़रर पुलिस एहलकारनि जी गैर हाज़िरी ते कावड़ इज़हार कयो वियो। वॾे वज़ीर रसाला थाणे ते लॉकअप ऐं पुलिस जी शिकायती ड्रैक्स जो जाइज़ो वरितो। FIR रजिस्टर्ड बि चेक कयो। वॾे वज़ीर रसाला वुमेन पुलिस स्टेशन जे ताबीर में देर ते घरू वज़ीर ऐं इलाइक़े पियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर डिप्टी कमिश्नर ऑफिस क्यामाड़ी पहुची पियो। अवां खे आगाह कयूं पिया। AC मुख्तियार कार जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। वॾो वज़ीर अचानक कराची शहर जे दौरे ते निकरी पियो। रसाला पुलिस स्टेशन बाद DC क्यामाड़ी जी ऑफिस जो विज़िट कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मादल इशाद जो रसाला थाणे में ड्यूटी ते मुक़रर पुलिस एहलकारनि जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। वॾे वज़ीर रसाला थाणे ते लॉकअप ऐं पुलिस जी शिकायती ड्रैक्स जो जाइज़ो वरितो। FIR रजिस्टर्ड बि चेक कयो। वॾे वज़ीर रसाला वुमेन पुलिस स्टेशन जे तामीर में देर ते घरू वज़ीर ऐं इलाइक़े पियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾो वज़ीर बाद में डिप्टी कमिश्नर ऑफिस क्यामाड़ी पहुतो। AC मुख्तियार कार जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। वॾो वज़ीर अचानक कराची शहर जे दौरे ते निकरी पियो। रसाला पुलिस स्टेशन बाद DC क्यामाड़ी जी ऑफिस आमद थी। वॾे वज़ीर मादल इशाद जो रसाला थाणे में ड्यूटी ते मुक़रर पुलिस एहलकारनि जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो।